जन्म वर्गो हर हर जन्म वर्गो मिठा मेहरान में मिल। जिस्कम जे शहीद चेयरमैन बशीर खान कुरैशी जो अॼु 61हों जन्म ॾींहुं रतेदरे में मल्हायो वेंदो। जिस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी जी अॻवानी में कारकुन शहीद बशीर खान कुरैशी जी मज़ार ते हाज़िरी भरींदा। गुलनि जी चादर चाढ़े दुआ घुरी वेंदी ऐं राति 8 वॻे केक कटियो वेंदो। जंहिं बैदि शहीद बशीर खान कुरैशी जी मज़ार अॻियां सूफ़ियानी राग जी महफ़िल थींदी, जंहिंमें सूफ़ी फ़नकार मुनवर अली इबड़ो ऐं सदरुद्दीन शाह सूफ़ियाना राग अलपाईंदा। उन मौक़े ते जिस्कम चेयरमैन सनान खान कुरैशी सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त शहीद बाबा बशीर खान कुरैशी सॼी जमात सिंध जे अज़ीम मुफ़क्किर साईं जीएम सैद जी फ़िक्र जी प्रचार कई ऐं सैद जे फ़िक्र खे सिंध जे वाण वस्ती ऐं घिटी घिटी ताईं पहुचायो। हिन चयो त जिस्कम सदाईं अदम तशद्दुद वारी सियासत कंदे जिदोजहद कई आहे ऐं सिंध जे हक़नि जी असलात लाइ सदाईं रोडनि ते निकिरी पंहिंजो पुरअमन इंतज़ार रिकॉर्ड करायो आहे। अॼु जो ॾींहुं जी निस्बत सां मां सिंध जे माण्हुनि खे सालगिरह जो मुबारक ॾियां थो ऐं उमीद थो करियां त शहीद बाबा बशीर खान कुरैशी जीअं साईं जीएम सैद जी फ़िक्र खे अॻिते वधाईंदे पुरअमन जिदोजहद कंदासीं ऐं सिंधी जे हक़नि ऐं वसीलनि जी मालिकी लाइ जिस्कम सभिनी खां अॻे रोडनि ते हूंदी। हिन चयो त सालगिरह जो केक काटण वारी रस्म खां अॻु जिस्कम जी पॉलिसाइज़ इदारे जेसमेंट काउंसिल जे इजलास थींदो, जंहिंमें आम फ़ैसिला करे बाद में पेश जारी कंदासूं। हिन चयो त कोरोना वायरस जे करे सालगिरह जे हवाले सां किथे बि जा मुख्य तक़रीब न रखी वई, पर सादगी सां शहीद बाबा जी मज़ार ते हाज़िरी भरे दुआ घुरंदासीं। जॾहिं त सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कारकुन सालगिरह तक़रीबूं पंहिंजे पंहिंजे तरफ़ां मुनक़द कयूं आहिनि ऐं केक काटिया विया आहिनि ऐं उहो ई सिलसिलो काल खां वठी हले पियो। उन मौक़े ते जिस्कम जा ॿिया मरकज़ी अॻवान मोमिन समो, डॉक्टर मुसर खुश्क, दीदार शाम, समी बिलाली, अनवर अली चांडियो, मुनवर शेख, हिदायत तुनियो, शब्बीर शर्फ पिणु मौजूदु हुआ।